न्यूज़ अवां फरीदाबाद का शेयर कंदा। फरीदाबाद वारे इलाइक़े काछे में गैस्ट्रो मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। फरीदाबाद खां इहा ख़बर अवां सां शेयर करियूं। फरीदाबाद भरिसां ॻोठ सीरला जे रहवासी हलीमा चांडियो ज़ाल सूमर चांडियो गैस्ट्रो ऐं तेज़ बुखार सबबि फ़ौत थी वई आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त फरीदाबाद वारे इलाइक़े में काछे में गैस्ट्रो मलेरिया ते फ़ौत थियण जो अंग ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। ॿुधायो वञे पियो त तादाद वधी 70 थी वियो आहे। सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतज़ामिया DHO दादू गैस्ट्रो मलेरिया बुखार ते ज़ाब्तो आणण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। इंसानी जानियूं ज़ाया थियण जो सिलसिलो जारी आहे। ख़बर अवां सां हिकु बार ॿीहर शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु बार ॿीहर शेयर कंदा हलूं। फरीदाबाद खां फरीदाबाद वारे इलाइक़े काछे में गैस्ट्रो मलेरिया ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। फरीदाबाद भरिसां ॻोठ सीरला जे रहवासियुनि हलीमा चांडियो ज़ाल सूमर चांडियो गैस्ट्रो तेज़ बुखार सबबि फ़ौत थी आहे। जॾहिं त फरीदाबाद वारे इलाइक़े में काछे में गैस्ट्रो मलेरिया सबबि फ़ौत थियण जो अंग वधी 70 थी वियो आहे। सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतज़ामिया DHO दादू गैस्ट्रो मलेरिया बुखार ते ज़ाब्तो आणण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। इंसानी जानियूं ज़ाया थियण जो सिलसिलो जारी आहे।